अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नमा यख्शल्लाह मिन इबादिहिल उलमा। फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र। वल्लज़ीना ऊतुल इल्म दरजात। सदक़त या रब्बल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी। या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। बुलंद आवाज़ सां सभई साथी मदीने वाले साईं ते दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना व मुर्शिदना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व आलि बैतिहि अजमईन। वो अर्श के जराग़ में उनके कदमों की धूल हूँ। ऐ जिंदगी गवार हो मैं गुलामे रसूल हूँ। दरे दुनिया से क्या मतलब मदरसा है वतन मेरा। मरेंगे हम किताबों पर वर्कोगे कफन मेरा। मुझे मोहतरम दोस्तों भाइयों बुजुर्गों, आज जो ये अजीम शान बाबरकत प्रोग्राम दस्तार फजीलत जे उन्वान सा सालाना थींदड़ जामिया हमादिया दारुल उलूम मसूर खान के अंदर इंतहाई ज़ौक़ व शौक़ सा इनेकाद पज़ीर है। बिरादर अजीज मुजाहिद जमीयत मौलाना फजलुर रहमान कलवड़ शमसी साहब जी दावत ते अवांजे गोठ में हाज़री नसीब थिया। उलमा किराम जी दस्तार थींदी स्टेज ते जामिया दारुल उलूम हम्मादिया जो रिजल्ट अवनी जो समरो अवांजे सामो इंदो। इन मदरसे में फारिग तहसील उलमा किराम आए हुफ़ाज़ किराम जी दस्तार फजीलत थींदी। कुरान पाक का बाद में जो दर्जो रखंदड़ किताब है अजमतन वारो बरकतन वारो किताब बुखारी शरीफ। उन जो आखिरी सबक थींदो जंहिंजो सबक पढ़ण जे लाइ उस्तादुल उलमा आलिम बामल हजरत साईं मीर मोहम्मद मीरक साहब खैरपुर वारा पहुंची विया आहिनि। जमात के गुजारिशात जल्दी अची करे पिंडाल में वेहो। इंशाअल्लाह मां थोड़े वक्त में पंहिंजी जाइ वठंदुसि छो तो उलमा किराम कसीर तादाद में आहिनि। टाइम मुख्तसरा सियारे जो सिजा 12 का टाइम किरास है। इंशाअल्लाह सारो दी कुरान पाक जो वाइज हलंदो। मदीने जे मीर जो फरमान भी उलमा बुधाईंदा रहंदा। इंशाअल्लाह तकबीर जे नारन सां ई कॉन्फ्रेंस जारी ऐं सारी रहंदी। केड़ा केड़ा मुजाहिद आयो जेके आखिर ते वेंदो तो इंशाअल्लाह छो उलमा किराम जा सा बयान भी ॿुधंदासीं ऐं उन्हनि जी ज़ियारत भी कंदासीं। माण्हू चवंदा आहिनि त मदरसन छा कयो आहे, हे मुल्ला छा था करनि। मदरसन उहो कुझु कयो आहे जेको दुनिया जे अंदर कोई भी नथो करे। मदारिस के अंदर आलिम हाफिज कारी
मुहद्दिस मुफक्किर तैयार थींदा आहिनि। हे मदरसा दीन जो फैक्ट्रियूं आहिनि। दुनिया जी फैक्ट्रियुनि जे अंदर काथे जेको आहे डिनर सेट ठहे पियो, किथे फर्नीचर ठहे पियो, काथे कहिड़ी का शइ ठहे पई, लेकिन मदारिस ये दीन जा मराकिज़ ऐं दीन जा कारखाना आहिनि जेके मुसलमाननि खे आलिम तैयार करे ॾियनि पिया, हाफ़िज़ तैयार करे ॾियनि पिया, कारी तैयार करे ॾियनि पिया, उहे बि फी सबीलिल्लाह। अबा मदरसनि जे अंदर फीस आहे नाहे, मदरसनि बिस्तरा भी ॾियनि, खाधो भी ॾियनि, रहाइश भी ॾियनि। अञा भी असांजी हुकूमत मदारिस ते कावड़ियल आहे। हिन मुल्क पाकिस्तान जे अंदर जेकॾहिं मुल्क ते एहसान आहे त मदारिस जो आहे। हे मोहसिन असांजा मदारिस आहिनि जेके तव्हां असांखे पंहिंजा बच्चा साफ सुथरा पाकीज़ा बणाए आलिम हाफ़िज़ करे ॾियनि था पिया। इन्हनि खे हे मामूली सम्झनि था, हे मुल्ला जे नाले सां सम्झनि था, हे जेको आहे मिस्कीन सम्झनि था, लेकिन अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल वटि फरिश्तनि वटि इन दीनदारनि जी इज्जत ऐं मक़ाम आहे। ॾाढे चओ सुभान अल्लाह। अल्लाह फरमाए वल्लज़ीना ऊतुल इल्म दरजात, जन के मां इल्म ॾिनो आहे ये मामूली न अथव, इन्हनि खे घटि न सम्झो। अल्लाह इन्हनि खे मुला न चओ, इन्हनि खे फारग न सम्झो। ओ जेके राति ॾींहुं क़ाल अल्लाह क़ाल रसूल पढ़ंदा पढ़ाइनि त लंदे वेही करे पंहिंजा दुनिया जा सुख छॾे करे, ओ दुनिया जा कमकार छॾे करे, कारोबार छॾे करे हे कुरान पाक जी खिदमत था करनि, हे कुरान पाक जा हाफ़िज़, हे राति जो भी कुरान, ॾींहं जो भी अल्लाह जो कुरान। अल्लाह असुर जो थी करे तव्हां सां सुम्हिया पिया हो, ये नबी जा महिमान असुर जो थी करे अल्लाह जे कुरान जी तिलावत कंदा आहिनि, अल्लाह जे कुरान जो दीदार कंदा अथव। इन्हनि खे घटि न सम्झो, इन्हनि खे मामूली न सम्झो। अल्लाह फरमायो ये इल्म वारा हिकु दर्जो न दराजात माला वठनि जा वॾा दर्जा अथव, वॾा मक़ाम अथव। माला वठनि खे हो जेको दुनिया जे अंदर सर्टिफिकेट मिलियो, कुरान पढ़ी याद कई हाफ़िज़ुल कुरान, अञा ठाहे ठाहे पढ़ी क़ारिउल कुरान, अञा समझी पढ़ी आलिम, अञा जेकॾहिं मसाइल के समझे दो, अञा फतवा भी दे दो। मुफ्ती साहब हदीस दे उबूर शेखुल हदीस। अल्लाह ये डिग्रियों आज़ीम आहिनि, ओ दुनिया जो डिग्रियों आज़ीम दो, मिनिस्ट्रियों आर्जी, जज वारी डिग्री आर्जी, वकालत वारी डिग्री आर्जी, एसपी वारी डिग्री आर्जी, ये कुरान वारी जेका डिग्री मिली है या हमेशा वारी है, दुनिया के अंदर भी होंगी, कब्र के अंदर भी होंगी, आखिरत के अंदर भी होंगी। ओ क़यामत में अल्लाह नालो वठी करे सॾ न कंदो, ये कुरान वारी डिग्री सां सॾ कंदो। या हाफिज़ुल कुरान, ओ कुरान जा हाफिज़, या क़ारिउल कुरान, ओ कुरान जा क़ारी, कुरान पढ़दो वञ, जन्नत जे दर्जन ते चढ़दो वञ, ओ तबक़न ते चढ़दो वञ। जाते कुरान पूरो थींदो उते मां अल्लाह तुंहिंजे महल जमाड़ी ठाहे छॾी आहे। ॾाढे ॾाढे तो सुभान अल्लाह। जेको सुभान अल्लाह चवंदो हिन साल रमज़ान में मदीने वेंदो, हिन शौक़ बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। अल्लाहु अकबर। कुरान वारा मामूली न अथव, कुरान वारनि जो वॾो दर्जो आहे। अल्लाह फरमायो इन्नमा यख्शल्लाह मिन इबादिहिल उलमा। ओ मां अल्लाह जो ख़ौफ रखण वारो, मां अल्लाह
भोंड जनार ये आलम दो आलम नबियन जारिस अल उलमा वरसतुल अंबिया इन कॉन्फ्रेंस जो नालो भी वरसतुल अंबिया माना आलम नबियन जा वारिसान अल्लाह हे आलमन के अंबिया वारो वरसो अंबिया जो वरसो दिरम दीनार नाए सोन चांदी नाए जमीन आए जायदाद नाए अंबिया जो वरसो इल्म अंबिया जो वरसो दीन ओ जेको अल्लाह आलमन के दिनो चवनो सुभान अल्लाह न कंदो कर आलमन जी गिला असा जाते वेंदा आलमन जे मता तबसरा होटल ते ओ ताकत मौलवी सही मुल्क जो बेड़ो खरक कयो तो मुल्क के झंडे ते चाढ़ियो हाणे जेको मौलवी ये आलिम न हुजन तो नमाज भी न पढ़े ये आलिम न हुजन ये तोजी मुजी दाढ़ी पटको महफूज न हुजे आलिम न हुजन ये सरयाम जलसा ये कुरान जा वाइज ये जेको मदरसा ये कुरान पाक जी तालीम हाले भई है उलमा जी बरकत थई अल्लाह अकबर इते कारी दाना कारी कुरान मिस्र जा किलेन छे वंदा दाढ़ी ना हुंदी छाजे करे हालांकि उनजी कुरान सा मोहब्बत छा दाढ़ी सा मोहब्बत न हुंदी मथो भी ढकेला पर यार ओए चवंदा हन एडो हिकड़ो जेको हुकुम जारी थींदो असा दाढ़ी खत्म करे वेंदा हो मजबूरी आ पाबंदी आ पाकिस्तान वारो हे रब करीम जो एहसान थो असा जा उलमा के जमीयत उलमा असा जा अकाबिरीन हे ऐवानन जे अंदर गजन पया तो जे मोजी दाढ़ी जी हिफाजत पटके जी हिफाजत तहफ्फुज मदारिस दीनिया जी हिफाजत जी गाल करन था आजो सागा हुक्मरान चांदा मदरसा ना हुजन ता चायो ता मदरसा हुजन भाई हथ बुलंद करे जो हाउ सही मदरसा हुजन छो मदरसा वींदा क़यामत कायम थींदी हे वरसतुल अंबिया कॉन्फ्रेंस अज तासा के मैसेज दे थी अल्लाह पैगाम दे थी अंबिया जा हकीकी वारिसत तो उलमा अंबिया वारो वरसो मिलियो इल्म वारो तो उलमा के मिलियो अल्लाह अंबिया आलमान सा प्यार कयो मदीने जे साईं फरमायो कुन आलिमन औ मुतालिम औ सामिय औ मुहिब वला तको खामिस फतुलक औ गमा क़ल साईं फरमाए चैन मजा एकड़ो दी जाए याद दुनिया में आलम दी अल्लाह आलमन दो दे तालम दी पढ़ंदे पढ़ंदे ओ दुनिया मा हलियो वञ दुनिया भी ठही पवंदई आखिरत में रब राज़ी थींदो तालिब थियण जो टाइम नाहे साईं वॾो ॾींहुं साईं ज़मीन तो संभाल साईं घर जा कम कर हाणे पढ़ी भी न सघियुमि तालिब भी नया थी सघियो हाणे साईं फरमायो अञा भी तुंहिंजो रस्तो आहे अञा भी तुंहिंजे लाइ गुंजाइश आहे औ सामिय ओ इन आलमन इन कुरान वारनि जूं ॻाल्हियूं ॿुधण वारो थी वञजाए इन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधजाए जाते आलम वाइज़ करन वो जाते उलमा जो कठ थिए जाते इजलास हुजे इन्हनि आलमन जूं ॻाल्हियूं ॿुधजाए माना इन्हनि जी कचारी जे करे माना इन्हनि जी महफ़िल जे करे रब राज़ी थी पियो सौदो सस्तो ॾाढा जो इंशाअल्लाह आलमन जो साथ ॾींदो न जो इंशाअल्लाह छो आलमन जो दीदार करण भी वॾो सवाब अन्नज़रु इला वजिल आलिम आलमन जूं ॻाल्हियूं ॿुधण त वॾी ॻाल्हि वॾो कमाल पर यार आलमन जो दीदार करण में वॾो सवाब अल्लाह साईं फरमायो इन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधण वारो थी अञा टाइम नाहे साईं कमकार साईं मसरूफ आलमन जूं ॻाल्हियूं नथो ॿुधी थी सघां वांद काई नथी मिले सारो ॾींहुं दुकान साईं फरमायो अञा भी रस्तो आहे अञा भी बचाव जी जगह आहे औ मुहिब
सा प्यार करण वारो थी जाए, इन्हनि सा प्यार करण वारो मोहब्बत करण वारो थी जाए। बुग़्ज़ नाल वला तको खामिस, उन्हनि सा बुग़्ज़ न कजाए, पंजो न थी जाए। आलमन सा हसद नाल, आलमन सा सारन नाल, आलमन जी गिलान नाल, आलमन जी शिकायत नाल हलाक थींदे, अमल चट थींदे, रब नाराज़ थींदो, मदीने जो सही नाराज़ थींदो। आलमन के नाराज़ कई, ॼण त तो अल्लाह सा जंग जो ऐलान कयो, अज वाइदो कयो जो इंशाअल्लाह आलमन सा प्यार कंदासीं। जो इंशाअल्लाह छो वारसतुल अंबिया कॉन्फ्रेंस इनजे करे मांजी दिल चए थी कि आलमन जो शान सारो डी बयान कजे घटा उलमा जो मकाम अन्या मथे आ। चौन सुभान अल्लाह। कायदे मिल्लत इस्लामिया हजरत मौलाना फजल रहमान आज उन जालिमन सा मुल्क दुश्मन सा अखिन में अखियों मिलाए मदारिस जे दुश्मन सा मुकाबलो पियो करे ते हिते दस्तखत कयो मदारिस जे लाए, मदरसन जे रजिस्ट्रेशन जे लाए। जेकरे तवा दस्तखत न कई तो माजो ऐलान जंग इंशाअल्लाह 17 दिसंबर का बाद में जेकरे मौलाना ऐलान कयो तो हलंदो भाई हद बुलंद करे जो इंशाअल्लाह। छो चो असा डिठो बैठा इस्लामाबाद इंशाअल्लाह इनन जे अहवालन ताई पहुंची करे इंशाअल्लाह उन वजीर आजम सदर पाकिस्तान का सैन वठी करे को मोटंदा से। छो ते इन मुल्क जो बचाव मदरसा इन मुल्क जी तहफ्फुज़ इन मुल्क जो बका मदरसा था। मदरसा न रहंदा मुल्क खत्म थी वेंदो, मदरसा न होंदा ने सारी दुनिया जो निजाम तहस नहस थी वेंदो। मुझा दोस्तों आसमान बीठो आ कुरान जे सदके, जमीन बीठी आ कुरान जे सदके, ये सारी दुनिया जो चरखो हले तो कुरान जे सदके। ये कुरान रहंदो जहान में हलंदो रहंदो। जा इंशाअल्लाह मदरसन जो साथ ॾींदा से माजे को बुलायो अल्लाह ताला अमल जी तौफीक अता फरमाए। एकड़ी नात अहमदुल्लाह चाचर जेको परे का सफर करे आयो यो नात पढ़ंदो इंशाअल्लाह। पो आवा के बकाया तरतीब बिरादर मौलाना फजल रहमान शमसी साहब ॿुधाईंदा। हाफिज अहमद